सब खां पहिरीं त पेरीमीटर एरिया आहे छा? पहिरीं ख़बर आहे कि एरिया ऐं पेरीमीटर छा हूंदो आहे, किथे इस्तेमालु कंदा आहियूं असां? ज़ोर सां। लेंथ उहा त ड्रैग आहे तव्हांजी। हीअ थो चए एरिया, एरिया ऐं पेरीमीटर। पेरीमीटर खे सिंधीअ में असां चवंदा आहियूं अहातो। पेरीमीटर, एरिया, एराज़ी। पेरीमीटर छा आहे? इज़ द लेंथ ऑफ द बाउंड्री ऑफ प्लेन क्लोज्ड फिगर। मतलब ही तव्हांजो बोर्ड ॾिसो पिया, हिन बोर्ड जा ही चारी जेके बॉर्डर आहिनि पासा, असां हिनखे चवंदासीं पेरीमीटर। ही चारी पासा जेके आहिनि हिनखे असां पेरीमीटर चवंदासीं। जेकॾहिं असां अचो एरिया ॿुधायो त हिन बाउंड्री जे जेका बोर्ड आहे, हिन बाउंड्री जे अंदरि जेका आहे क्लोज सरफेस में, त उनखे असां चवंदासीं एरिया चवंदासीं। बंदि थियल शिकिल चौधारी जे हदनि खे असां चवंदा आहियूं छा? पेरीमीटर चवंदा आहियूं। ऐं बंदि थियल शिकिल जे मथां अचल या वलारियल इलाइक़े खे असां छा चवंदा आहियूं? एरिया। हाणे हर फिगर जी उनजो एरिया 20। जेकॾहिं हिते हुजे फाइंड द एरिया ऑफ द स्क्वायर हुज ईच साइड इज 5 सेंटीमीटर, त तव्हां वटि तव्हांखे ज़हन में फार्मूलो हुजे त एस स्क्वायर या साइड इंटू साइड। त हाणे साइड तव्हां वटि मिलियल आहे त हिनखे फार्मूलो में पुट कंदो या हिनखे 5 ज़रबिया 5 लिखंदो तॾहिं 5 ईंदो। ही फार्मूलो आहे, स्क्वायर आहे। अक्सर छा कंदा आहिनि त तकड़ में छा कंदा, हिन स्क्वायर खे तव्हां इहे 5 ॾूं 10 करे छॾंदा। ही स्क्वायर जो मतिलबु इहो आहे त हिनखे तव्हां 2 दफ़ा हीअं ज़रब में लिखो। यादि रखिजो स्क्वायर। जेकॾहिं मिसाल फॉर एग्जाम्पल को क्यूब हुजे त तकड़ में छा कंदा 3 पंजा 15, पर ईअं न आहे। हिन क्यूब जो मतिलबु आहे त 5 जो पावर मथां आहे, इहा सगने मां पावर आहे। इहा नेक्स्ट लेक्चर मां करण जा को बि उस्ताद सम्झायो त हिन जो मतिलबु आहे त हिन 5 खे तव्हां 3 दफ़ा लिखो, 5 इंटू 5 इंटू 5। हाणे तव्हां ज़रब जो जवाबु मिली वेंदो 105। ही थी वियो। हाणे स्क्वायर में एरिया ऐं पेरीमीटर क्लियर आहे। फार्मूलो 4s पेरीमीटर स्क्वायर जो ऐं एरिया जो साइड स्क्वायर बस। हिन बोर्ड जी जेकॾहिं मां तव्हांखे चवां जियोमेट्री के हिसाब सां शकिल कहिड़ी आहे? रेक्टेंगल। कीअं ख़बर पए त रेक्टेंगल आहे? आम्हूं साम्हूं वारा पासा बराबरि में, ही पासो हिन जे बराबरि आहे, ही पासो हिन जे बराबरि आहे। ॿी कंडीशन, ही 90 डिग्री ते उभी आहे। त हाणे रेक्टेंगल जी जॾहिं ॻाल्हि अचे त उन जो फार्मूला ही थियो ड्रैग। सिंधीअ में चऊंसि त ही वेकर। ड्रैग खे असां सिंधीअ में छा चवंदा आहियूं? लेंथ। ऐं वेकर खे ब्रेड्थ। ड्रैग, लेंथ। हाणे पेरीमीटर आहे। पेरीमीटर इन जो कीअं मालूम थींदो? लेंथ हिकिड़ी ही प्लस वेकर बी प्लस वरी साम्हूं वारो लेंथ प्लस ब्रेड्थ। चारनी पेरीमीटर मतिलबु इहो ई आहे त चारी पासा कार्नर, चारी कार्नरनि जा असांखे जोड़ करणा आहिनि। त हाणे चारी पासा ई थी विया। हिकु एल थियो, बी एल, बी एल, चारी पासा। ही घणा थिया? 2 पासा प्लस 2 ब्रेड्थ। हाणे 2 हिन मां कॉमन कढी छॾियो, एल प्लस बी फार्मूलो आहे। त हाणे पेरीमीटर जो फार्मूलो कहिड़ो आहे? लेंथ प्लस ब्रेड्थ इंटू 2। 2 कहिड़ा आहिनि त 2 ही आम्हूं साम्हूं वारा, ही 2 कहिड़ा आहिनि? आम्हूं साम्हूं वारा वेकर।
तो इहो असां लिखियोसीं। सभिनी खे क्लियर आहियो? अचो हाणे एरिया, लेंथ इंटू ब्रेथ। हाणे एरिया जॾहिं रेक्टेंगल जो मालूम कंदो तो उन जी लेंथ इंटू ब्रेथ, ड्रैग ज़रबा वेकर, इहा असां मालूम कंदासीं एरिया लाइ। जेकॾहिं एग्जाम्पल लाइ हिकिड़ो and it to find the perimeter of rectangle in which length is 6 centimeter and breadth is 3 centimeter। हाणे रेक्टेंगल पे चवे ता सवाल के लाजमी समझजो। तो शक्ल केड़ी जो बुधाए, शक्ल इते फिगर ता के मिलल ना है, वर्ड मिलल, लफ्जी हिसाब मिलल। तो हाणे रेक्टेंगल जी तवा पेरीमीटर छा ता के बुधाए सिंधी में आ तो मालूम कयो, जे जी ड्रैग 6 सेंटीमीटर आहे ए वेकर 3 सेंटीमीटर आहे। हाणे फिगर तव्हां खे याद आहे रेक्टेंगल ही आहे त इन जा 6 सेंटीमीटर तव्हां खे ड्रैग मिलल आहे, वेकर 3 सेंटीमीटर आहे। फार्मूलो पेरीमीटर जो तव्हां खे याद हुयो, लिखरा करे त छा आहे 2 लेंथ ते घणो आहे 6 प्लस ऐं ब्रेथ ते घणो आहे 3, ही थिया 2 × 9 18 सेंटीमीटर, 18 सेंटीमीटर जा। जेकॾहिं इन ही फिगर में मां चवां फाइंड द एरिया, इन ही फिगर में जेकॾहिं असां एरिया मालूम कंदासीं त एरिया जो फार्मूलो लेंथ इंटू ब्रेथ, ड्रैग ऐं वेकर जी पाण में ज़रब आहे। ड्रैग हिते घणी मिलियल आहे असां वटि 6 सेंटीमीटर। ही जेको लेंथ ड्रैग आहे L, ही जेको 3 आहे इहो ब्रेथ आहे। इन फार्मूले मुताबिक ही फार्मूलो रेक्टेंगल जो आहे त 6 × 3 3 18 स्क्वायर सेंटीमीटर हीअं लिखिबो या हिनखे cm स्क्वायर। न ये वैल्यू इत्तेफाक सां आहे। जेकॾहिं वैल्यू तव्हां चेंज कयो, हिते 5 ॾेई छॾियो, हिते 5 ॾियो, त हाणे 5 × 6 घणा थिया 11, 11 22, हाणे घणा थींदा 30। इहो वैल्यू सां अची वियो आहे, बाक़ी बराबरि न आहे, इहो यादि रखिजो। हीउ क्लियर आहे बेटा सभिनी खे? को सवाल हुजे त पुछी सघंदा आहियो। एग्जाम्पल किताब जो ही आहे, किताब में एक्सरसाइज में आहे सवाल। तो जेकॾहिं अहिड़ी फिगर अची वञे पेपर में, फाइंड
उते को हिकिड़ो अचे पेरीमीटर या लिखियल हुजे फाइंड द एरिया, त उन कंडीशन हिन तस्वीर खे तव्हां कीअं सॉल्व कंदो? पहिरीं ॻाल्हि त पेरीमीटर तव्हांखे इहो ॿुधायो जेके पासा आहिनि न इन जा बॉर्डर उहे तव्हां ऐड कंदो। हाणे ऐड कयो पेरीमीटर खे, हितां शुरू कयो 8 4 3 2 वरी 2 2 3 4 घणा थिया आई? 28। पेरीमीटर में कंडीशन ना है, वो सिर्फ यह कंडीशन आहे त उन जा जेके बॉर्डर आहिनि उनखे तव्हां जोड़ कयो। जंहिंजा पेरीमीटर जो मतिलबु इहो आहे त जेके पासा आहिनि जेके उहे पासा सिर्फ तव्हां जोड़ कयो। हाणे अचो था एरिया में। ज़ाहिरी ॻाल्हि आहे एरिया स्क्वायर जो अलॻि हुयो, रेक्टेंगल जो अलॻि हुयो। हाणे हिन तस्वीर में ॿ शयूं ज़ाहिर आहिनि। हिकु त ही तस्वीर रेक्टेंगल आहे, वरी नंढी तस्वीर ॾिसो इहा स्क्वायर जी आहे। क्लियर आहे? त ही तस्वीर रेक्टेंगल सिंधीअ में मुस्ततील चवंदा आहियूं, उहा आहे। ही नंढी तस्वीर जेका ॾिसो न इहा स्क्वायर आहे, चौरस में मिलियल आहे। हाणे उन कंडीशन में त एरिया असां जेको मालूम कंदासीं त एरिया हिकिड़ो असां मालूम कंदासीं